बाबा जेकॾहिं तव्हांजा इहे पेर आहिनि ऐं मिसाल थो ॾियां त कंहिं पार्टीअ खे रियासत हक़ीक़ी पाकिस्तान दुश्मन सम्झी पाबंदी हणंदी को मबो हुन खां परे थिए। जेकॾहिं को लीडर स्टैंड वठी बीहे ऐं रियासत उन जे सिर जी क़ीमत रखे, चङा भला चवंदा न इनखे कमेंट्स न आहिनि करणा, माना तव्हां रस्तो था तय कयो आईंदा जे लाइ त को बि लीडर मुड़ुस माण्हू थी बीहंदो पंजाब जे ख़िलाफ़, असां हुनखे लाइक़ न कंदासीं। बाबा का बि पार्टी मुड़ुस माण्हू थी बीहंदी, जदोजहद कंदी, सियासी जदोजहद, क़ौमी मज़ाहमत, शहादतूं जेका पेश कंदी सिंध जे आज़ादी जे लाइ, उनखे बि लाइक़ न आहे करणो। माना तव्हां पाण अणसिधी तरह हिकिड़ो रस्तो था तय कयो त भाॼाईअ जो रस्तो केर बि इख़्तियार कंदो उहे सभु असीं पाण में भाए रहंदासीं। इन कैफ़ियत मां निकिरो ऐं जदोजहद जेका हक़ीक़ी आहे उहो केडर तव्हांखे ख़बर आहे सिंध में न घणा माण्हू आहिनि, कहिड़ी पार्टीअ जी सेंट्रल कमेटी रूपोश आहे, केरु केरु रूपोश आहे हींअर तव्हांखे ख़बर आहे। लालो असलम पठान किथे आहे, जिस्मम जा ॿिया केतिरा केडर आहिनि, मां कहिड़नि कहिड़नि जा नाला खणा। यानी रूपोश सालनि ताईं रूपोश बि आहिनि, जदोजहद बि कनि पिया ऐं पंहिंजे अज़म ते बीठा आहिनि। उन पार्टी, उन क़यादत, उन लीडरशिप, उन जेको फिक्री क़ौमी पॉलिसी ॾींदड़ जेके पॉलिसियूं असीं ठोस ॾियूं था, दुनिया में उन्हनि जी वाह वाह थी थिए। ॿाहिरि जेके मुख़्तलिफ़ क़ौमी तहरीकुनि जी पार्टियूं वेठियूं आहिनि उन्हनि जो दिमाग़ ऐं ताक़त खुली आहिनि जॾहिं जस्म ॿाहिरि निकिती आहे। छाकाणि त असां हिते निकिरी करे ह्यूमन राइट्स टाइप जेके अॻे मौक़िफ़ हूंदा उन्हनि सभिनी खे थुॾे छॾियोसीं, उनखे एप्रिशिएट कयो वियो। बलोच क़यादत, कश्मीरी क़यादत, पश्तून क़यादत, समूरनि खे इहा ख़बर आहे त जस्मम ट्रेंड सेटर आहे सिंध में ऐं ॿाहिरि। ह्यूमन राइट्स बाबा ॻाल्हि इहा आहे त रियासतुनि में मुखालिफ़ आहिनि, का रियासत पाकिस्तान जे ख़िलाफ़ आहे, उहा एतिरो थी चाहे त ॿाहिरि तव्हां रुॻो इंसानी हक़नि टाइप माना मिसिंग पर्सन जो केस रखो त जीअं आलमी इदारनि में पाकिस्तानी रियासत खे ख्वार ख़राब कजे, एतिरे हद ताईं ऐं एतिरे हद ताईं मुख़्तलिफ़ फ़र्द, तंजीमूं, गिरोह लॻा पिया समूरनि क़ौमुनि जा। फ़िलहाल त असां अची जस्मम इहो कयो त असीं क़ौमी तहरीक आहियूं, इंसानी हक़नि जा मामला बि ॿिए नंबर ते आहिनि ऐं इहा ह्यूमन राइट्स वायोलेशन सिंध में इन करे थी थिए त सिंध जी क़ौमी तहरीक आज़ादी जे लाइ जदोजहद बि करे, उन जदोजहद जे नतीजे में असांजा माण्हू मरनि बि था, लापता बि थियनि था, गुमशुदा बि आहिनि ऐं इंसानी हक़नि जी भञकड़ी पोइ थी थिए। तंहिंजे करे तरजीह कंहिंखे ॾिबी, अविलतमी छा आहे? अविलतमी सिंधू देश जे आज़ादीअ जो फ़िक्र आहे, पोइ ॿियूं शयूं आहिनि। मुंहिंजे मां तशदुद थो थिए, हाणे मां हुतां निकिरी किराया करे आलमी इदारनि खे पंहिंजी पुठी ॾेखारियां पियो, मारे विधो अथनि, मूंखे लखियूं अहिड़ियूं अथनि। या मां इहो चवां त मां सिंधू देश जे आज़ादीअ जो तर्जुमान आहियां, सैयद जे फ़िक्र जो सिपाही आहियां। मुंहिंजो तारीख़ी तरह मुंहिंजी क़ौम खे आज़ादु रहण जो हक़ आहे। पंजाब असांखे ग़ुलाम कयो आहे मज़हब जे आड़ में, फ़ौजी बंदूक जे ज़ोर ते। तंहिंजे करे दुनिया खे मां चवां त मुंहिंजी आज़ादी जी हिमायत कयो या मूंखे लठियूं लॻियूं आहिनि, महिरबानी करे इन ते को मलम बलम रखो, नंढड़ो न थिबो। पंहिंजे विजन में पॉलिटिकल लीडरशिप वसी थींदी आहे, पंहिंजे अमल में क़ौमी तहरीक वसी थींदी आहे। तंहिंजे करे उहे दोस्त जेके मुख़्तलिफ़ गिरोह ठाहे, हाणे माना ऐं वरी हिकिड़ो मिसाल ॾियां त हमरा हिकिड़ो हूंदो जवानी में खफ़्ती हूंदो, कुतनि जो शौक़ीन हूंदो, शिकारी हूंदो, वॾो कुराड़ो थियो, झूनड़ो थियो, सॼियूं वियसि त हिकिड़े ॾींहुं पुराणा दोस्त ॾिसनि पिया, हमरा अचे पियो भोलीअ खे ॻिचीअ में रसो बदिला भोलड़ी खए पियो अचे, उहो ठेंग ॾींदे ते केॾी महिल चढ़ियो वञे त केॾी महिल पोइ चवंदो ॾे हाल हाल भला भोली धारी थी चई यार कुतनि जा शौक़ीन हुआसीं, हाणे उहा वही न आहे, जवानी न आहे, उहा जोत ख़तमु थी आहे, मिड़ी चई आदत थी चूस पियो पूरी कयां। कुतनि जो खफ़्ती हुयुसि, कुतनि जो शिकारी हुयुसि, नथो करे सघां, हाणे भोलड़ी धारी थमि या माना चूस पियो पूरी कयां। तंहिंजे करे क़ौमी तहरीक जी सियासी जदोजहद खे रियासत कमज़ोर करणु थी चाहे ऐं असांजा माण्हू वरी मुख़्तलिफ़ जेके समाजी फोरम ठाहे, इहा जेका भोलड़ी आहे न समाजी फोरमनि वारी, महिरबानी करे हिनखे ख़तमु कयो। बीहो अथव त क़ौमी तहरीक सां बीहो, उनजे जदोजहद सां बीहो ऐं इन्हनि फोरमनि जे ज़रिए
सिंध जे शऊर खे, सिंध जे जदोजहद जे मर्कज़त खे, सिंध जे फ़ैसिलनि जे मर्कज़त खे, सिंध जे क़यादत जे मर्कज़त खे कमज़ोर करण जी रियासत जी हिकमत अमली आहे। इन चाल में सिंध जा बाशऊर माण्हू, नौजवान, क़ौमी कारकुन न अचो। इन करे मां पंहिंजे हिन ॻाल्हि खे हाणे पूरो थो कयां, मुंहिंजो जेको आहे उतां टाइम वरितुमि। मां वरी चवां थो त हर सिंध जो बाशऊर माण्हू ऐं क़ौमी कारकुन ऐं नौजवान जेको इहो वचन करे, अॼु जिते आयो लॉकडाउन आहे न, पंहिंजे घर में वेठा हो ऐं हिकु हथु रख, हे मुठि ईअं करे दिलि ते रखी इहो वचन कर पंहिंजे पाण सां त सिंधू देश जी आज़ादीअ जे लाइ, पंजाब जे ग़ुलामीअ जे ख़िलाफ़, जागीरदारी जे ख़िलाफ़ मां सिंधू देश जी आज़ादीअ जे लाइ ज़िंदगीअ जे आख़िरी घड़ीअ ताईं जदोजहद कंदुसि। इहो वचन कर, तूं GS मुत्तहिदा महाज जो मेंबर आहीं। सिंध जी धीउ हुजे या पुटु हुजे, पंहिंजो पाण सां वचन कयो ऐं करोड़े माण्हू जेके आहिनि, सॼी सिंधी क़ौम खे मां पंहिंजे पार्टी जो मेंबर थो सम्झां। रुगो उहा तंजीम न, तंजीम में केडर न, केडर ॿी शइ आहे। असांजा फ़ैसिला तारीख़ जा तर्जुमान फ़ैसिला आहिनि। असांजी जदोजहद तारीख़ जी तर्जुमान जदोजहद आहे ऐं उहा जदोजहद सिंधी क़ौम जे गॾियल आवाज़ ऐं सघ सां जेको आहे पंहिंजा नतीजा वठंदी। इन करे हर हिकु माण्हू जस्मम जो कारकुन आहे ऐं मां नौजवाननि खे चवां थो त पंहिंजे पंहिंजे ॻोठनि, शहरनि, पाड़नि में सर्वे कयो। जेको बि धारियो आहे उनखे चओ त बाबा हलियो वञ, ऐं जंहिं बि बदमाशी कई आहे, जॾहिं बदमाशी कई आहे, उहो उन लेटर नज़र अचे। सोशल मीडिया ते पिटके जी ज़रूरत कान्हे का। इहे छोटियूं मोटियूं शयूं आहिनि, इन जे लाइ पार्टी खे तकलीफ़ न ॾियो महिरबानी करे। सो मुंहिंजूं इहे गुज़ारिशूं आहिनि। मां अॼु सेंट्रल कमेटी ऐं मरकज़ी बॉडी जे दोस्तनि खे चई चुको आहियां, असां उनजो बि इजलास कंदासीं। ॿाहिरि GS मुत्तहिदा महाज जी जेका ॿाहिरि असांजी कमेटी आहे उनजो बि इजलास कंदासीं ऐं ख़ासि करे धारियुनि जे इन हवाले सां पंजाब जे साज़िशुनि, इन्हनि समूरनि सूरत हाल जो जाइज़ो वठी करे, जीअं त लॉकडाउन आहे प्रैक्टिकली नथा कयूं पर असां पंहिंजा हिकिड़ा ठोस फ़ैसिला वठंदासीं। पर मां आख़िर में सॼी क़ौम खे ॿुधायां थो त GS मुत्तहिदा महाज सिंधू देश जे आज़ादीअ जी तर्जुमान पार्टी आहे, छाकाणि त उनजो केडर रूपोश आहे, उनजी क़यादत जलावतन आहे। ऐं जेका क़यादत, जेको केडर रूपोश न हूंदो ऐं क़यादत जलावतन न हूंदी, उहा रियासत जे गिरफ़्त में न हुजे, इहो मुमकिन कोन्हे को। इन ते ॿिया बि गौर कनि ऐं सिंध जे नंगनि ऐं दंगनि जी मुहाफ़िज़ हुजण जो जेको तारीख़ी फ़र्ज़ु आहे, GS मुत्तहिदा महाज जो हर हिकु कारकुन मरी साह ॾेई पंहिंजो वेसाह असां अॻु बि बहाल कयो आहे, हाणे बहाल कंदासीं। तव्हां समूरनि जी महिरबानी। GS सिंधू देश, GS साईं GM साईं।